अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज ऐं मां आहियां मारवी थईम। हेडलाइन समझो मां क्या अॻकनासी कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ चयो आहे सदर सियासत खां पासो करे आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु नाहे। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ सदर आरिफ अलवी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु नाहे। कानून वारे वज़ीर चयो त सदर आइनी किरदार जे उबतड़ मक़सद हासिल करण लाइ मामले खे सियासी रंग ॾेई रहियो आहे। इन मामले ते अपोज़िशन सां मुशावरत नाहे कई वई त इहो सदर जो इस्तिकाक आहे। वाज़िर त गुज़िरियल ॾींहुं सदर डॉक्टर आरिफ अलवी एक इंटरव्यू में चयो हो त आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी तरीक़े सां थींदी। नए आर्मी चीफ जो नालो मुशावरत खां पोइ अचे त बहितर हूंदो। मुशावरत वसी हुअणु घुरिजे जीअं इत्तफ़ाक़ राय थी सघे। अहम ख़बर आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा हलूं। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सदर सियासत खां पासो करे आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु न आहे। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सदर आरिफ अलवी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु न आहे। कानून वारे वज़ीर जो वधीक चवणो त सदर आइनी किरदार जे उबतड़ मक़सद हासिल करण लाइ मामले खे सियासी रंग ॾेई रहियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ चयो आहे त सदर सियासत खां पासो करे आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु नाहे। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ सदर आरिफ अलवी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी वारे मामले में सदर जो को बि किरदारु नाहे।